खां जेके जनाबे उमर लफ्ज चया उन्हनि जी ट्रांसलेशन तो क्या के तो नहीं होता गए कुछ हासिल मकर हुज्जत या हीले से फलाहो दीन दुनिया का मोहम्मद के वसीले से मुझे जुटलाए या करे मुझ में गुमा कोई मोहम्मद है रसूलुल्लाह इसी में शक नहीं कोई। अल्लाहु अकबर कबीरा मां केड़े उमर जी गाल कयम जंहिंजे लाइ मदीने जे सरदार नबी चओ सुभान अल्लाह रसूलन जो पगदार नबी चओ सुभान अल्लाह ए अल्लाह जो दिलबर ए नबीशन जो अफसर ए साकियो रोज़े कौसर ए शाफ़ रोज़े महशर ए बुलंद बाला कदर है रहमत जो समंदर चओ सुभान अल्लाह। मदीने जे अमीर फरमायो लौ कान बादी नबियन लका ना उमर यार सुभान अल्लाह जो आवाज न तो निकरे ता हुजूर ने फरमायो जेकॾहिं अल्लाह साईं नबूवत जा दरवाजा बंद न करे तो माखों पर उमर पक्का यकीनन नबी थे मुके ना अज जे इज्तिमा में खोड़ साथी हर फिरके जा नजर अचन था हर तबीयत जा नजर अचन था पढ़िया कड़िया साथी नजर अचन था अब तू शहर जा शऊर ऐं समझदार माण्हू मुंहिंजे साम्हूं अखियुनि जे नज़रनि था मां इन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां त जनाबे उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो एहसान सॼी दुनिया जे हर औक़ाफ़ खाते ते इबादत खाने ते पूरी इंसानियत ते हजरत उमर जा एहसान आहिनि। मारे तवज्जो क्यों दुनिया में सब खां पहिरियां जंहिं शख्स बैतुल माल जो खजानो भरे बेरोजगारन के रोजगार पहुंचायो उहो मुंहिंजो उमर सुभान अल्लाह में सुस्ती है। दुनिया में सब खां पहिरियां जंहिं काफरन अक़लियतुन के पनाह ॾिनी उहो जनाबे उमर हरबी जंगी काफर हरबी काफरन के तिजारत ऐं वापार करण जी जंहिं इजाजत ॾिनी त मुसलमाननि जे मुल्कनि ते सप्लाई कयो जेकॾहिं चाइना जा बॉर्डर खोलियल आहिनि ऐं पाकिस्तान सां दोस्ताना ताल्लुक क़ाइम आहिनि त इहो मुंहिंजे अमीर पाक मोहम्मद करीम जे सहरे जनाबे उमर साईं जो चाइना ऐं पाकिस्तान जे मथां बि एहसान अज़ीम सब चो सुभान अल्लाह। ॾाढी हंध ॻाल्हायो पुलिस वारा जॾहिं वर्दी पाइनि त पहिरियों जनाबे उमर खे दुआ कनि त पुलिस जो मुहकमो सभ खां पहिरियां दुनिया जे तख़्ते ते जनाबे उमर साईं क़ाइम कयो। सभ खां पहिरियों मदीनतुल मुनव्वरा में ॾोहिन जे लाइ चंदन जे लाइ ज़ानिन ऐं चोरन ऐं शराबिन जे लाइ जंहिं जेल ठारायो जंहिं थाणो क़ाइम कयो उहो मुंहिंजो जनाबे उमर इसे साहब वर्दी पाइण खां पोइ कुर्सीअ ते पोइ वेहे पहिरियों सोणे उमर खे दुआ करे कायनात जे तख़्ते ते सब खां पहिरियां जिन फौजन जूं पर्चियूं कराए ऐं फौज जूं छावनियूं ठाराए ऐं तरारनि ऐं तीरनि जी नुमाइश लॻराई ऐं फौजी वर्करनि खे तयार कयो उहो मुंहिंजो उमर यार मूंखे सुभान अल्लाह चवंदे नज़र नथा अचो तव्हां। सब खां पहिरियां जंहिं शख्स मुसलमाननि में मकतब क़ाइम कया माना तालीमी इदारा कॉलेज खोलण खां पहिरियां टीचर साहब हजरत उमर के दुआ कनि छो त दुनिया जे तख़्ते ते सब खां पहिरियों तालीम गाह बनाइण वारो जनाबे उमर साईं खान मोहम्मद साहब वर्दी पायूं वेठो आहे। सब खां पहिरियां रज़ाकारन के तश्कील ॾियण वारो दुनिया जे तख़्ते ते जनाबे उमर ऐं रज़ाकारन जी पघार ऐं तनख़्वाह गवर्नमेंट जे तरफ़ां मुक़रर करण वारो जनाबे उमर। लेकिन अफ़सोस आहे पंहिंजे नौजवाननि ते मौज़तन खे पढ़नि था चूअनि लाई खे पढ़नि था काफरन जे मुहकमन जो मुतालो कन था पर उनके इया खबर ना है त दुनिया ते सब खां पहिरियां
बहराड़न में पानी जूं शाखूं ठाराए झंग आबाद करण वारो जनाब उमर अरबे रुपया झंग के आबाद करण जे लाइ हुक्मरानन कढिया आहिनि पर झंग आबाद थींदा कोन। जिम्मेदारी सां थो ॻाल्हायां। हिन वक्त असांजे सिंध हुकूमत काफरन जे बुतन जे लाइ, ईसाइन जे गिरजा जे लाइ, वाणियन जे मुंदरन जे लाइ, सिखन जे गुरुद्वारा जे लाइ, उन्हनि गैर मुस्लिमन के अक़लियतुन के हक ॾियण जे लाइ जनाब मुराद अली शाह साहब सिंध हुकूमत जे तरफा 152 करोड़ रुपया कढिया आहिनि त हितां बुत ठहंदा, मुंदर ठहंदा, गिरजा ठहंदी, ईसाइन जे इबादत गाहूं ठहंदियूं। पर मां साईं खां पुछण थो चाहियां, वज़ीरनि ऐं मुशीरनि खां पुछण थो चाहियां, जिते काफरनि जे मुंदरनि ऐं मरनि जी तव्हांखे ॼाणंदी आहे, छा इन बरसात में, इन सैलाब में हज़ारनि जे तादाद में मस्जिदूं शहीद न थियूं? छा इन्हनि भोतारनि ऐं वज़ीरनि खे एतिरो हया न आयो जो हिक मस्जिद जे लाइ 1000 रुपयो जमा कनि? जिम्मेदारी सां ॻाल्हायां, दर्द मां ॻाल्हायां थो ऐं कंहिंजे बशत न आहियां, दिलो जानो ॻाल्हायां थो। काफरन जे इबादत खानन जे लाइ 152 करोड़ तव्हांखे याद आयो, लेकिन तव्हांखे अल्लाह जे घर मस्जिद जे लाइ 1000 याद न आयो। हे वीरान मस्जिदूं बहराड़न जूं पयूं आहिनि। सब खां पहिरियां शहरन खे आबाद कराइण वारो जनाब उमर यार सुभान अल्लाह में सुस्ती आहे। हाणे जेकॾहिं फलाणो तालको ज़िलो थे, फलाणो ॻोठ तालको थे, फलाणी यूसी तालको थे, इहो छेड़ो हले थो सिंध में। फलाणा नवां ज़िला ठही विया। अॼु जेकॾहिं शहरनि मां ज़िला थियनि था त पहिरियों हज़रत उमर साईं खे दुआ कयो। मुल्क में सूबनि जूं हुकूमतूं बनाइण वारो जनाब उमर, शाखूं खोटाए जंग के आबाद करण वारो जनाब उमर 9000 मस्जिदुनि जो बुनियाद रखे, 27000 मस्जिदुनि में मुलाजिम बिहारे, मुलाजिमन के तनख्वाह ॾियण वारो जनाब उमर। तव्हांखे यादि रखणु घुर्जे, मस्जिदुनि में आज़ान ॾियण वारे जी बि पघार मुक़रर करण वारो जनाब उमर। ईअं न त सुभाणे तव्हां बाह ते पांग ॾियो। मां जनाब उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जा उहे कमाल थो ॿुधायां जिन कमालनि जो दुनिया सैयद एहसान अज़ीम आहे। हाणे चवंदा ॼाण आदमशुमारी विधि, या बि ख़बर हुजे। सब खां पहिरियां दुनिया जे तख्ते ते आदमशुमारी कराइण वारो बि जनाब उमर आहे। सुभान अल्लाह में सुस्ती आहे। सब खां पहिरियां दुनिया जे तख्ते ते आदमशुमारी करण वारो जनाब उमर ऐं सब खां पहिरियां मक्के खां मदीने ताईं मुसाफ़िरनि जे मस्कन टिकाणो ठाहिण वारो, मुसाफ़िर खाना बनाइण वारो जनाब उमर। अज मुसाफिर खाने में टिकण खां पोइ पहिरियां जनाब उमर साईं खे दुआ करे सब खां पहिरियां पर्ची ऐं नोटिस जारी करण वारो जनाब उमर। खतन ऐं पर्चन ऐं नोटिसन में तारीख़ ऐं सन लिखाइण वारो जनाब उमर। न मूंखे मज़ो नथो लॻे सुभान अल्लाह में। नारे तकबीर, आवाज नारे तकबीर, आवाज लखी जहाने ताणी वने। नारे तकबीर, शाने मोहम्मद मुस्तफा, शाने उमर फारूक, शाने सहाबा, शाने आल बैत। नारे तकबीर। अञा तव्हांखे अजीब ॻाल्हि ॿुधायां, कोरट जो बुनियाद रखण वारो जनाब उमर। अॻ में कोन हो कोई मथां वेही ॻाल्हाए त जनाब उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खिलाफत खां पहिरियां के अदालतुनि जा बाक़ाइदा बुनियाद रखियल हुया।
सब खां पहिरियां हिननि इंसानियत खे केर शियो आहे, केर सुन्नी आहे, केर देवबंदी, केर बरेलवी, केर मुक़ल्लिद, केर गैर मुक़ल्लिद, केर अहले हदीस, इंसानियत जे बुनियादनि ते सब खां पहिरियां अदालत जो बुनियाद रखण वारो जनाब उमर ऐं इन अदालत में जज ऐं काज़ी विहारण वारो मुंहिंजो अमीर उमर। सब चओ सुभान अल्लाह। सब खां पहिरियां हिन अल्लाह जे धरती ते शराबीअ जे लाइ 80 दुर्रा कोठण वारो जनाब उमर। अञा थी हलो। सब खां पहिरियां हिन दुनिया जे तख़्ते ते वक़फ़ जे शयुनि खे मुक़रर करण वारो जनाब उमर। हे वक़फ़ आहे, हे अवाम जो आहे, हे पंहिंजो आहे, हे पराओ आहे। सब खां पहिरियां दफ़्तर काइम करे हर मुहकमे में पंहिंजो पंहिंजो टाइम विरहाइण वारो इन काइनात में जनाब उमर। इन जे करे दफ़्तर वारो दफ़्तर खोलण खां पहिरियों जनाब उमर खे संभालींदे दुआ करे जंहिं एहसान अज़ीम जो हिन उम्मत ते जो दफ़्तर जो दरवाज़ो खोलायो अॻ में दुनिया में तसव्वुर न हुयो ऐं हिन महिल दुनिया में तसव्वुर आहे। ईसाइन जे लाइ, यहूदन जे लाइ, नसारन जे लाइ राशन ऐं वज़ीफ़ा मुक़रर करण वारो जनाब उमर। हे वरी चवंदा आहिनि अक़लियतुनि खे गैर मुस्लिमन खे असां जेको आहे बेरोज़गारी जो ॻाल्हायूं सुञाणो ऐं असां जेको आहे बॉर्डर क्रॉस कया ऐं असां जेको आहे दरिया भञी छॾिया, असां पैमाना लबरेज़ कया। इहो सभ खां पहिरियों बुनियाद रखण वारो जनाब उमर। जिक्र अल्लाह साईं जमीयत उलमा इस्लाम के मौक़ो ॾिनो त असां हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे तर्ज़ ते हुकूमत हलायूं। यार इंशाअल्लाह कोई न दूजे इंशाअल्लाह त ॾाढियां चओ। हदीस पाक में लिखियल आहे, तारीख़ जे किताबनि में लिखियल आहे, लावारिस माण्हुनि जे लाइ पघारूं मुक़रर करण वारो जनाब उमर। हर शहर में मुसाफिर खानो बनाने वारो जनाब उमर। ऐं हुजूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे शरीयत मां चीरे फाड़े दरियाह जे पैदावार ते महसूल लगाइण वारो जनाब उमर। अमीरन का वसूली करे गरीबन ते खर्च करण वारो जनाब उमर। 500 जामिया मस्जिद ठाहे टोटल 9000 मस्जिदुनि जो बुनियाद रखे हर मस्जिद में बत्तीअ जी रोशनी कराइण वारो जनाब उमर। अल्लाह अकबर कबीरा। हदीस के पढ़ो, तारीख के किताबन के पढ़ो। एक दफे हजरत उमर साईं रात जे वगड़े में बाहर निकता, जियां जो बाहर निकता त तियां हजरत उमर साईं के एकड़ी औरत नजर आई। हजरत उमर कावड़ेल इंसान हो, जलाली जज्बाती। अमर जो अग जले केरा अमर चो तुझो कड़ो कम लगे थो तो उमर मरी वियो आ तने तहां दिलेर थी विया हो माइन जो अगता झलियो चीना बुधाए केरा कादे थी वने। तो हजरत उमर साईं खे वो अमर चवण लगी बार डाडा नंढड़ाई, खूह तमाम परेया, घर में को मुलाजिम को गुलाम कोने जो को खूह ता पानी भरे दे। मां पानी जे ला परेशान हुंदियां ऐं अल्लाह कुरान में पर्दे जी आयत नाज़िल कईया। रब पर्दे जो हुक्म कयो आ, ॾींहं जो गली मर्दन सां भरियल आ। इन जे करे मां रात जो चोरी लिकी पानी भरींदियां, सॼो ॾिहाड़ो घर में कपड़ा धोऊं, मानी पचायूं, वुज़ू कयूं, गुस्ल कयूं, रात जो पानी जो बंदोबस्त कंदी आहियां। भला तो के को गुलाम गुलाम कोने को नौकर कोने चिना कोई कोने चिपो सुबाने अची जाए हजरत उमर जी ऑफिस में मां तो के गुलाम वठी दींदो जो उमर वडो माण्हू आ मां गरीब जे घर जी माई आ उमर मां सा कीअं मिलंदो जी तू अमड़ अची जाए इंशाअल्लाह तो खां अग में उते मां भी बैठो हूंदुस दिल सां तो चओ कुरान आवाज़ो दिनो या अय्युहन नबिय्यु हस्बुकल्लाह वमन इत्तबअक मिनल मुमिनीन।
अल्लाह तो फरमाए मुंहिंजा महबूब तो के मां अल्लाह काफी आया ऐं जंहिं शख्स तो ते कलमो भरियो माना जनाब उमर ऐं यो उमर मोमिन तो के काफी आ अल्लाहु अकबर कबीरा। जनाब उमर सुबह सुबह जो दफ्तर में बैठा अमड़ कुराड़ी आई उनके मुलाजिम मिलियो मुंहिंजी अमड़ जो दुआऊं कमाई वरी भी रात थी। जनाब उमर साईं कपड़ा तब्दील करे खजीअ जी सोटी हथन में खणी जनाब उमर गलन में चौकीदारी तो करे एक अमड़ जे दर जे ॿाहिरां बीठो हजरत उमर साईं के घर में अंदर गानन जो आवाज ॿुधण में आयो। जनाब उमर कावड़ी लई जलाली जवान हो न की हम न कई तम भित किरास कई भित टपी गहणे जे घर में अंदर गिरी वियो गिरेबान पकड़ी चवण लगो ओ अल्लाह जा बाना गुनाह जो कम थो करे अल्लाह के नाराज थो करे गहणे जो जवाब ॿुध जाए करे काफर पंहिंजे घरनि में पिया ॾकनि अॼु गहणे जे दावा जे मथां जनाब उमर जे अखियुनि मां पाणी निकितो मुंहिंजो उमर साईं गहणे खां माफ़ी तो वठे गहणे के चवे तो मांखे माफ़ कर अल्लाह तो ते रहम करे वाकई याद कंदो हलियो सागो उमर वरी टी रात मदीने जे बाजार में चौकीदारी कंदे कंदे वरी हिकड़ी अमड़ जे दरवाजे ते पतो अंदर अमड़ जे आवाज ॿुधई अमर गुलूकारा ते गाना पिया ठहन खुदा जे ज़ात जो कसम सब खां पहिरियों पहिरियों इन काइनात जे तख्ते ते माइन जो नालो शेरन मां कढाइण वारो भी जनाब उमर थवा। हजरत उमर से ऐलान करायो पाबंदी लगाई जेल में आना छो त कुरान में अल्लाह के औरत जो नालो ना है खयो फरमायो वकरना फी बुयूतिकुन वला तबर्रजना तबर्रुजल जाहिलियतिल ऊला व अक़िमना सलात व आतीना ज़कात व अतीना अल्लाह व रसूलहु इन्नमा बिलमुमिनीना मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। चओ सुभान अल्लाह। अल्लाह तो फरमाए कायनात जा इंसानो मुझे महबूब जो तवां जे मथां तवां जे जिंदन ऐं जानन का भी वधीक हक़ आ ऐं मुझे पाक मोहम्मद अमीर जूं घर वारियूं तहां जूं अमड़ियूं हिन। अल्लाह नालो न खयो अल्लाह नालो न खयो सजे कुरान जे 6660 आयत के अंदर अल्लाह हिकड़ी औरत जो नालो खयो आहे वज़कुर फिल किताब मरियम। मरियम जो नालो भी उलमा लिखियो आहे त अल्लाह इन जे करे खयो जो हजरत ईसा खे पीउ न हुयो इन जे करे अमर जे नाले सां सॼो थो वञे अमरनि जा नाला निर्वार न कयो भले बेनज़ीर जा पैसा वठो। मां हैरान आया मुसलमाननि जे मुसलमानी ये पैसा आहिनि ग़रीबनि बिल्कुल जायज वठो मरन ॾियण वारनि खे तो चवां पोलियो जा कतरा पीआरण जे लाइ घर पाण था अचो टीका लॻाइण जे लाइ घर पाण था अचो सर्वे करण जे लाइ घर पाण था अचो पैसनि जे लाइ घर पाण छो था अचो अमड़नि ऐं नियाणियुनि खे बेपर्दा करे दर दर जी ज़िल्लत जी ज़िंदगी छो था गुज़रायो तौबा कयो मोटी अचो अल्लाह जे दरवाज़े ते सब खां पहिरियां औरत जे नंग औरत जे दंग ऐं उन जे इज्जत जो तहफ़्फ़ुज़ करण वारो कायनात में मुंहिंजो पहिरियां पहिरियां जनाब उमर जे रोकियो काई भी अमड़ बाहर न अचे हमारे तवज्जो त कर उन अमड़ घरां शेर पड़ियो हजरत उमर आवाज ॿुधो शेर जी माना छा हुई बारे तवज्जो कयो शेर जी माना छा हुई जेकॾहिं अल्लाह वहदहू ला शरीक लहू जो खौफ न हुजे हां जेकॾहिं अल्लाह वहदहू ला शरीक लहू जो खौफ न हुजे हां त मुंहिंजे खट जा पावा लुडंदे नज़र अचनि हां जनाब उमर मदीने पाक जी न्याणीअ जा लफ़्ज़ ॿुधा जलाल में आयो दरवाज़े के दर तक भी नहीं अंदर उभी थी वई जनाब उमर फरमायो तोखे ज़िना जी नियत आहे छा थी चवे थी उमर जेकॾहिं ज़िना करण ते पवां त अल्लाह खां सवा कोई मूंखे पकड़े नथो सघे खुदा जो खौफ आहे इन जे करे मां ज़िना जे वेझो न आहियां वई
बाकी लफ्ज़ छो चई कि खोड़ अरसो गुज़री वियो तू मुझे मुड़ सके सफर में मोकिलियो ऐं मां मुड़ सको बगैर परेशान ज़ाल जो पंहिंजे मुड़स में हक़ सिर्फ हम बिस्तरी जो ना है हूंदो ज़ाल जा मुड़स में खोड़ कम हूंदा आहिनि ऐं अरसो गुज़री वियो तू मुझे मुड़ सके सफर में मोकिले छॾियो जनाब उमर फरमायो तंग न थी मां घुरायांसि तो आया सिधो हुजूर जे दरवाजे ते दस्तक दिनो उन कमरे के खड़कायो जिते जनाब उमर जी न्याणी अमड़ हफ्सा चैन हुई जनाब उमर फरमायो इन्नल्लाह ला यस्तहजी ऐ जज़ब मसला अम्मा सजी कायनात जी अम्मा शर्म न कजाए अदब न कजाए लज न कजाए खुली ॻाल्हाए जाए काग बे ज़ाल मुड़स खो सवा घणो टाइम रही सके थी तवज्जो सां ॿुधजो गैरती उमर जा जुमला आहिनि काग माई सीमा जो मुड़स हुजे त छो वञी मुसीबत में पया जनाब उमर फरमायो काई माई मुड़स खो सवा घणो टाइम गुज़ारे सके थी अमड़ साइण कंध मुबारक हेठ छॾे ॾिनो वरी ची ॾिठई त न छॾींदो आंगुरनि जे इशारनि सां 3 महीना ची बस पोइ वरी हिकिड़ी आंगुर ॿी अमड़ हफ्सा सहण छॾी ची ज्यादा खां ज्यादा 4 महीना जनाब उमर पंहिंजे गवर्नमेंट में पंहिंजे ऑर्डिनेंस में ॿीहर तरमीम कराई त अॼु खां पोइ जेको कोई सफ़र ते वञे भले अल्लाह जे रस्ते में वञे अॼु खां पोइ 4 महीननि खां ज्यादा सफ़र न करे न त उमर उन सां हिसाब कंदो सब का पहिरियां अमड़िन के पंहिंजा नंग मिलाइण वारो उनके हथ बंदी करण वारो जनाब उमर इन जे करे उमर साईं जो अमड़िन ते भी एहसान तुम्हारी तवज्जो क्यों हजरत उमर साईं रात जे वगड़े में घरा निकता ॾिठई त हजरत उमर साईं जी घरवारी मस्जिद पई वञे रूपोशी हालत में जनाब उमर साईं उन पंहिंजी घरवारी के चिमड़ियो रामबूटा पातई वरी भजी वियो रूपोशी हालत में ॿियो टाइम थियो जनाब उमर साईं पंहिंजी घरवारी खे चयो हलो अज़ान थी आहे हल मस्जिद ॾे घरवारी चयो मान में न छो त घरवारी जेकॾहिं हज़रत उमर खे ॻाल्हि करे थी त झोड़ो थो थे हुनखे कहिड़ी ख़बर आई त इहो ड्रामो पढ़ाइण वारो जनाब उमर ख़ुदा अल्लाह अकबर वरी हुजूर चई जी साईं अॼु खां पोइ न्याणियुनि खे चओ अमड़ियुनि खे चओ पाक बीबियुनि खे चओ घर में नमाज़ पढ़नि से मुनाफ़िक बि अचनि था मस्जिद में पराया पंहिंजा अचनि था ओ मुंहिंजी अम्मा तोखे अल्लाह जेकॾहिं बुरको ॾिनो पर्दो ॾिनो तूं अम्मा बीबी थी सॾिजी त जनाब उमर जे सदके थोड़ी देर गुजरी जनाब जिब्रील आयो रब जो पैगाम खणी आयो मुंहिंजा महबूब वइज़ा सअलतुमूहुन मताअन फसअलूहुन मिन वराए हिजाब वरी अल्लाह जे कुरान आवाज ॾिनो या अय्युहन नबिय्यु कुल अज़वाजिका व बनातिका व निसाइल मुमिनीन युदनीना अलैहिन मिन जलाबीबिहिन ज़ालिका अदना युरफ़न फला युदयिन वकान अल्लाहु गफूरर रहीमा ओ मुंहिंजा महबूब पंहिंजे पाक बीबिन खे भी चओ ऐं पंहिंजे पाक न्याणियुनि खे भी चओ ऐं क़यामत ताईं पैदा थींदड़ मुसलमाननि जे न्याणियुनि खे भी चओ अॼु खां पोइ पर्दो कनि मुंहिंजा महबूब मां अल्लाह मञा थो साहबी तुंहिंजे पाक बीबिन जा बचड़ा आहिनि ऐं तुंहिंजूं घर वारियूं साहबिन जूं अमड़ियूं आहिनि पर अॼु खां पोइ जेकॾहिं साहबी अमड़ खां पोइ मसइलो पुछण अचे उहो बि तुंहिंजे घर में न अचे वइज़ा सअलतुमूहुन मताअन फसअलूहुन मिन वराए हिजाब ओ मुंहिंजा महबूब अमड़ियूं बि आहिनि साहबी बचड़ा बि आहिनि पर इन्हनि खां बि पर्दो करणो पवंदुई सागो जनाब उमर ॿाहिरि निकितो ॾिठई त हिकिड़े घर मां रोअण जो आवाज़ थो अचे दर खड़काई अम्मा इन ॿार खे बस करायो हा बाबा हा वरी फ्री आयो ॿार अञा रोए पियो वरी जी अम्मा अगर मी तव्हांखे चयो ॿार जो रोअण बंदि करायो जी हा बाबा वरी वियो वरी फ्री आयो खुटको थी पियो उल्को थी पियो वरी आयो त चुप कहीं या न ॿार मदीने में थो रोए
निंड्र उम्र साईं जी छोती फिटे हुक्मरान अहिड़ा थींदा आहिनि अहिड़ा अॼु जेकॾहिं बादशाह अदालत जी कुर्सी ते वेहे त पहिरियों जनाब उमर खे दुआ करे छो त अदालत जी कुर्सी कायम करण वारो जनाब उमर आहे। तवजो रखियो हज़रत उमर नबवी मस्जिद में खुतबो तो पढ़े हिकिड़ो सहाबियो थियो ची उमर तहां ते एतराज़ आहे ची कहिड़ो एतराज़ आहे ॻाल्हि कयो जल्दी कयो ची एतराज़ इहो आहे त तव्हां खे कपड़नि जा ॿ जोड़ा छो आहिनि जॾहिं त ॾुकर जी मौसम आहे पूरे मदीने में सभिनी खे कपड़नि जो हिकु हिकु जोड़ो आहे ऐं तव्हां खे ॿ जोड़ा छो इहो किथां जी दयानतदारी आहे किथां जो इंसाफ़ आहे। हिकड़े गरीब जे चवण जे करे हज़रत उमर साईं पसीना पसीना थी वियो जी अल्लाह इन ते रहम कर हिन मां के हक़ चयो बिनोरी टाउन जे बुजुर्ग परवेज मुशर्रफ के सामू हक़ चयो शहीद थी वियो। शुहदा इस्लाम के खिराज तहसीन पेश करण जे लाइ आया हूं लेकिन हकीकत उनके समझणो पवंदो। शिकारपुर में 10 मुहर्रम जे दिहाड़े हज़रत मौलाना सैयद मोहम्मद शाह मरोटी जो पुत्र सैयद सिराज अहमद शाह साहब जो भाउ सैयद वलीउल्लाह शाह साहब जन जो बाबो सैयद मुनीर अहमद शाह साहब के 1972 में गोलिन जो वक्त बनाए 10 मुहर्रम ते शहीद जो वियो। सागे शिकारपुर जे जिले में 1983 में 27 मई जे तारीख ते जाड़ी पुलिन ते लाड़कानो बाईपास ते हजरत मौलाना हबीबुल्लाह चन्ने के गोलिन सा शहीद जो वियो। सागी शिकारपुर जे शहर में तुझे बुजुर्ग जिले जामीर हजरत सैयद अब्दुल्ला पहोड़ा ते 12 अप्रैल 2012 में साईं जे मथा हमलो कयो वियो ऐं उन जे नतीजे में साईं जो पुलिस वारो निसार मंगी शहीद थी वियो। रब साईं जी हिफ़ाज़त कई अॼु ताईं कातिल कहिड़ी ज़मीन गिड़काए वई चयो 1.5 साल जे अरसे में हर जलसे में चयो अगर कोई गुनाह आहे त बाजार जे चौक ते टंगे गोलियूं हणो अगर कोई गुनाह कोन्हे त इहो पेरो वडन वडन बंगलनि में वेंदो। असांजे बुजुर्गनि ऐं आलिमनि जो जुर्म ऐं ॾोह बि साॻियो आहे जेको ॾोह जनाब हुसैन इमाम आली मकाम शहीद करबला जो हो जेको ॾोह जनाब उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जो हो साॻियो ॾोह असांजे बुजुर्गनि इमाम हुसैन साईं जो मतलब हे हो त यजीद जे बिदत जा कानून दहन ऐं नाने जे कुरान जा कानून दुनिया ते नाफ़िज़ थियनि इहा इल्तिजा खणी जामे शहादत नोश कई। अॼु बि आलिम इहा उकीर खणी इहा एजेंट खणी इहो न्यापो खणी जेके दर दर ऐं घर घर लहंदा रब उन्हनि खे बि उन अंजाम ते पहुचाईंदो ऐं असांखे हिन ते फ़ख्रु आहे। नारे तकबीर ऐं कल ताज़ो बाजोड़ में बम धमाको थियो 50 माण्हुनि जा जनाज़ा पढ़िया विया आहिनि 135 माण्हू अस्पताल के बेडुनि ते तड़पनि था कंहिंखे ॼंग साण न आहे कंहिंखे बांह साण न आहे कंहिंजो कन न आहे कंहिंजो नक न आहे। शाह हजरत अमीर हमजा जंहिंखे ज़ालिमनि उहद जे जंग में 12 टुकड़ा बनाया जकॾहिं अमीर हमजा खे खिराज तहसीन पेश करे सघिजे थी जकॾहिं शहीद करबला खे खिराज तहसीन पेश करे थी सघिजे जेकॾहिं पाक मोहम्मद करीम जे बदर जे शहीदनि खे उहद जे शहीदनि खे हुनैन जे शहीदनि खे खिराज तहसीन पेश करे थी सघिजे त कल बाजोड़ वारे बुजुर्गनि खे बि खिराज तहसीन पेश करे थी सघिजे जेको मक़सद सोने हुसैन जो हो साॻियो मक़सद जमीयत उलमा इस्लाम जे बुजुर्गनि जो हो। सोने हुसैन जो मक़सद ज़मीन भी अल्लाह जी त कानून भी अल्लाह जा जे जनाब उमर हर मुहकमो ठाहे हिन उम्मत ते एहसान अज़ीम कयो। जमीयत उलमा इस्लाम जो मक़सद साॻियो आहे त असां साॻी एजेंडा करबला वारे साईं जी वधाए अल्लाह जे धरती ते अल्लाह जे क़ुरान जो कानून नाफ़िज़ कयूं। आहे को मर्द मुजाहिद जेको जमीयत उलमा इस्लाम जो साथ ॾींदो। नारे तकबीर